विख विख ते पंजोड़ शीह गदा गज गोड़ छड़िया कह उका भी चंबे बोते आखिरे जी ओट वतिया डर जो डड गिदड़ लाया है डर जो डड गिदड़ लाया है झिरकी झड़प दिसी डर दिया जे आजाद गुजारियो आहे तेले मौत तकाशे ना है तेले मौत तकाशे ना हिन एहतजाज जी चिणग बारींदड़ जनाब हिन तालके जो सदर मिठल गबोल साहब जिले जो सीनियर नायब सदर लियाकत गबोल साहब JUI जा दोस्त जेके असां जे क़ौमी अवामी तहरीक जे एहतजाज में शरीक थिया ॿिया असांजा सीनियर अगवान शबीर साम साहब ठटे मां आयल असांजो नौजवान मोहतरम यासिर जाफरो साहब नूरियाबाद खां लखानो पालारी साहब शकील अंसारी साहब मरकजी अगवान जाकिर गुरगेज साहब बशीरुल्लाह साहब समो साहब सभिनी दोस्तन के जीए सिंध जीए मुझो कायद मोहतरम अयाज लतीफ पलीजो साहब आऊं सलाम तो पेश कयां हिनन नौजवानन के हिनन दोस्तन के जेके क़ौमी अवामी तहरीक जा दोस्त जेके हमेशा हिन कोहिस्तान जे लाए आवाज उथारीदा वो मुख्तलिफ हुंदो आहे आवाज कॾहिं ही तालीम जे लाए चवंदा आहिनि त कोहिस्तान में तालीम जो निज़ाम तबाह आहे कॾहिं चवंदा आहिनि त कोहिस्तान में अस्पतालूं कोन्हनि कॾहिं चवंदा आहिनि त कोहिस्तान में रोड रस्ता कोन्हनि इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे असीं उन इक़्तिदार में बैठल उन वडेरन खां उन जागीरदारन खां इहो पुछण चाहियूं था अॼु एहतजाज जे हवाले सां त आख़िर कोहिस्तान जे माण्हुनि खे नज़रअंदाज छो कयो पियो वञे ही कोहिस्तान वासी जेके पुरअमन माण्हू आहिनि जेके पंहिंजे कम ऐं रोज़गार सां वास्तो रखनि था कंहिं बुराइनि में कोन्हनि आख़िर उन्हनि सादन माण्हुनि सां उन्हनि धरती धणियुनि सां अहिड़ो सुलूक छो पियो कयो वञे हिन दौर में बि हुननि वटि पीअण जो पाणी कोन्हे अहिड़ा ॻोठनि ऐं गुज़िरियल हफ़्ते सॼो कोहिस्तान हिननि दोस्तनि मूंखे घुमायो आहे विज़िट करायो आहे सॼे कोहिस्तान जो मूंखे लियाकत गबोल ऐं मिठल गबोल असां सरी तौल तोंग खां वठी टिको बारण ते ईंदा आहियूं हेॾा के जी देह पोखण इहो सॼो इलाइक़ो ॾिसी आयो आहियां मूं हिननि खे चयो तव्हांखे शाबस हुजे तव्हांखे सलाम थो पेश कयां त अहिड़े इलाइक़े में तव्हीं वेठा आहियो ऐं ख़ामोश आहियो जिते न रोड आहे न रस्तो आहे राति जे टाइम में या ॾींहं जे टाइम में जेकॾहिं को माण्हू बीमार थो थिए त अस्पताल में पहुचण जे लाइ हुनखे 2-2.5 कलाक लॻनि था काफ़ी तो रस्ते में वीचारा दम ॾेई वञनि अस्पताल ते पहुचनि कोन था माण्हू ही हशर आहे ही दौर जेको जदीद दौर आहे टेक्नोलॉजी जो दौर आहे साइंस जो दौर आहे उन दौर में पाण वटि पीअण जो पाणी कोन्हे ही कोहिस्तान थाणो बुलाखान हितां जूं उहे ज़रखेज़ ज़मीनूं जिन्हनि जा वारिस ही बीठा आहिनि एहतजाज में ही सभु पाण हिन धरती जा वारिस आहियूं कोहिस्तान जा उन्हनि कोहिस्तान वासियुनि खां उहे उन्हनि जा जेके अबनि जूं ज़मीनूं ॾाॾनि जूं ज़मीनूं भुॻड़नि जी मुठ वठी धारनि खे ॾिनियूं वञनि पियूं आख़िर छो ही ज़ुल्म छो आहे कोहिस्तान वासियुनि सां कोहिस्तान वासियुनि जी ज़मीन तव्हांखे वणे थी कोहिस्तान वासियुनि जो वोट तव्हांखे वणे थो पर कोहिस्तान वासियुनि लाइ पीअण जो पाणी हिन ज़ुल्म खिलाफ़ ऐं जसो तो ॾियां हिन नौजवाननि खे जेके ज़ुल्म जे खिलाफ़ अॼु उथी खड़ा थिया आहिनि पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथारनि पिया हिन निकिरण हुस में जेके पंहिंजे एहतजाज में बीठा आहिनि ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे सलाम थो पेश कयां त इंशाअल्लाह ही तव्हांजी महिनत रायगा कोन विधी क़ौमी अवामी तहरीक हमेशा मज़लूम माण्हुनि जो साथ ॾिनो आहे सिंध जे मज़लूम अवाम जो साथ ॾिनो आहे ऐं सलाम थो पेश कयां मोहतरम अयाज लतीफ पलीजो साहब के तो सुप्रीम कोर्ट जा वकील हैं सिंध जो केस मोहतरम अयाज लतीफ पलीजो साहब का वधीक बेहतर को विड़ी न थो सके हमेशा अयाज लतीफ पलीजो सिंध जे तरक्की जी गाल कया सिंध जे अवाम जी गाल कया सिंध जे माण्हुनि जे हक़नि जी गाल कया सिंध जी तालीम जे लाइ गाल कया सिंध जे रोज़गार लाइ गाल कया सिंध जे माण्हुनि जी खुशहाली जी गाल कया असीं सलाम था पेश कयूं मोहतरम अयाज लतीफ पलीजो
कोहस्तान जा माण्हू असीं जॾहिं हिते 3 ॾींहं पहिरीं असीं सरी में वियासीं दावत खणी दोस्तनि वटि असीं सरी जे माण्हुनि सां मिलियासीं उन्हनि खे दावत ॾिनीसीं त बाबा ही एहतिजाज आहे तव्हांजे हक़नि लाइ तव्हांजे वसीला जेके फॿाए वेठा आहिनि इक़्तिदार धणी उन्हनि जे ख़िलाफ़ एहतिजाज आहे तव्हांजा हक़ तव्हांखे वठराए ॾियूं तव्हीं असां सां गॾु ॿियो तव्हां यकीन कंदो सरी जा माण्हू कोहस्तान जा माण्हू असांखे भाकुर पाए असांखे वॾो भाकुर भरे जीअं पंहिंजाइप वारी ख़ुशबू हुजे असांखे जो तव्हांखे सलाम आहे तव्हां असांजे हक़नि लाइ हिते आया आहियो असां तव्हां सां गॾु आहियूं असां पंहिंजे हक़नि लाइ ज़रूरु उथंदासीं मुंहिंजो जेसीं ताईं तव्हां पंहिंजे हक़नि लाइ न उथंदो ऐं ॿुधाइण थो चाहे कोहस्तान वासियुनि खे आवाम खे सिंध जे माण्हुनि खे हिन थाणे बुला खान वासियुनि खे त जेसीं ताईं जीअं अॼु तव्हां हिन पंहिंजे हक़नि लाइ उथी खड़ा थिया आहियो असांजी सिफ़ुनि में असां सां गॾु ॿाह ॿेली थिया आहियो ऐं पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथारो पिया मां सम्झां थो ही हिकिड़ी शुरूआत आहे उन आकाम खे उन इक़्तिदार में वेठल जेके माण्हू आहिनि उहे वॾेरा उहे जागीरदार उहे सरदारनि ताईं पैगाम आहे त सिंध मटिजी चुकी अथव कोहस्तान वासी बदिली थी चुका अथव तव्हांखे भुल आहे जेकर कोहस्तान वासियुनि खे तव्हां हक़ न ॾींदो ही सुभाणे तव्हांजा रस्ता रोक कंदा तव्हांखां गले में झले पंहिंजो हक़ वठण जो हक़ रखनि था ऐं हिननि खे हक़ तव्हांखे ॾियणो पवंदो असांजे एहतिजाज में जाम शोर एहतिजाज जा जेके दोस्त शरीक थिया आहिनि उन्हनि खे सलाम पेश थो कयां JUI जा दोस्त असांजे एहतिजाज में शरीक थिया आहिनि उन्हनि खे सलाम पेश था कयूं ही एहतिजाज क़ौमी अवाम तेरी मेज़बानी में ज़रूर आहे पर हिननि दोस्तनि खे जस आहे जेके पंहिंजे हक़नि लाइ सुबुह खां वठी काफ़ी ॾींहंनि खां वठी उथी खड़ा थिया आहिनि ऐं अॼु एहतिजाज में बीठा आहिनि मां सम्झां थो ही कोहस्तान जे लाइ हिकिड़ो नओं मैसेज आहे उन वॾेरनि लाइ उन गदारनि लाइ जेके तव्हांजा हक़ फॿाए वेठा आहिनि उन्हनि जे लाइ नओं मैसेज आहे हाणे उन्हनि खे अखि खोलणी पवंदी त कोहस्तान वासी अकेला न आहिनि कोहस्तान वासियुनि सां क़ौमी अवामी तेरी गॾु आहे ऐं उन्हनि जे